कश्मीर लग मलिक लाड़े पर ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर के नतीजे में ज़ाल मुड़स फौत ऐं संदन धी ज़ख्मी थी पई आहे। हादसे में याकूब भट्टी संदस घरवारी मलूका फौत ऐं धी आसमा भट्टी ज़ख्मी थी पई आहे। अवां खे ख़बर ॾीं पिया कश्मीर लग मलिक लाड़े पर ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर के नतीजे में ज़ाल मुड़स फौत ऐं संदन धी ज़ख्मी थी पई आहे। हादसे में याकूब भट्टी संदस घरवारी मलूका फौत ऐं धी आसमा भट्टी ज़ख्मी थी पई। कश्मीर मां तफ़सील वल्कंदासीं। सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर किरपाल केसवाणी खां। जी किरपाल, आगाह कजो। कश्मीर वीडियो इंडस हाईवे ते मलिक लाड़ो वटि मोटरसाइकिल जो ट्रक सां टक्कर थियण जे नतीजे में मोटरसाइकिल सवार ज़ाल मुड़स याकूब भट्टी ऐं संदसि ज़ाल मलूका भट्टी जेको आहे मौके ते फौत थी विया, जंहिंमें त संदसि हीउ जेको आहे आसमा भट्टी सख़्तु ज़ख़्मी थी पई। टिनी खे फौरी तौर ते जेको आहे सिविल अस्पताल कश्मीर मुंतकिल कयो वियो, जिते ज़रूरी कार्रवाई बाद जेको आहे कागज़ी कार्रवाई बाद टिनी ज़ाल मुड़स जा लाश वासन हवाले कया विया, जॾहिं त फौरी तौर ते तिबी इमदाद ॾेई ज़ख़्मी आसमा के रहनियार खान मुंतकिल किया हुआ है। हादसे वाली जाए ड्राइवर जो है फरार थी वियो, जॾहिं त कश्मीर पुलिस ट्रक के पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे ऐं वधीक जांच जारी आहे। जी मेहरबानी वाची किरपाल, आगाह करण लाइ।